नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे फैज़गंज खां ख़बर ॾींदा वञूं त टाउन कमेटी पका चांग जे चेयरमैन सैयद जीअन शाह जिलानी जे मुसलसल लापरवाही ऐं बेध्यानी सबबि फैज़गंज शहर जे गरीबाबाद कॉलोनी, मोहसिनाबाद मेन चौक समेत शहर जे हर पाड़े, हर घटी, हर चौक चौराहे ते नालियुनि जो गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जंहिं करे शहरियुनि में सख़्तु ताव पखिड़ियल आहे। इन सिलसिले में फैज़गंज जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रवासियुनि जो चवणु आहे त टाउन कमेटी जे चेयरमैन शहर में सफ़ाई सुथराई वारो निज़ाम बहितर करण में मुसलसल नाकाम थी वियो आहे। गंदे पाणी ऐं गंदगी सबबि मच्छरनि जो आज़ार वधण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु जनम वरितियूं आहिनि, जॾहिं त ॿिए पासे राब्तो करंदे टाउन चेयरमैन मौक़ुफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।